पाणी खोट खिलाफ बदीन बचायो क़ामेटी जे सॾ ते तराई शहर खां निकतल पैदल मार्च बदीन तरफ़ रवां दवा। पैदल मार्च जी विख विख ते गुलनि सां अजियां। पैदल मार्च की अगवानी विक्यो मला, अली भा, नईम मेमन, अल्लाह बचायो सोडो, मंजूर मेमन, आचार रावकड़ो, मीर नूरामन टालपुर ऐं पाणी माहिर, मीर गुलाम रसूल टालपुर, अजीज डेरो, खुदा डिनू शाह, अमीर अवद पंवर, गफूर चांडियो, अब्दुल्ला चांडियो, सैद अल्लाह डिनू शाह, पैरोज शाहणी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। जॾहिं त सिंध जो नाले वारो सहाफ़ी ज़ुल्फ़कार वाहु चोपड़ लॉन्ग मार्च जी कवरेज ऐं बदीन जे माण्हुनि सां यकजहिड़ी शामिल रहियो। लॉन्ग मार्च जे पांधीअड़नि जो चवणु आहे त जेसिताईं बदीन जे माण्हुनि खे पाणी नथो मिले तेसिताईं जदोजहद जारी रहंदी।